पनुआकिल सब डिवीज़न में नए आयल एलएस फयाज़ ऐं लाइन मैननि जी टीम मुबैना तौर शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते गर्मी ईंदे ई मंथलियूं मुक़ररु करे छॾियूं। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधायूं था त पनुआकिल सेप्को सब डिवीज़न में सेप्को जी करप्ट माफ़िया एलएस ऐं लखे हज़ार रुपया भरे बदली करायल सेप्को जे लाइनमैननि जी माफ़िया पनुआकिल में बिजली चोरी जो सिलसिलो वॾे पैमाने ते शुरू करे ॾिनो आहे। हिननि अहम कारखाननि, लेथ मशीननि, पेट्रोल पंपनि, सीएनजी स्टेशननि समेत अहम माण्हुनि जे बंगलनि ऐं वापारियुनि ऐं हॉस्टलनि ऐं 10 खां वधीक हॉस्टलनि ऐं केतिरनि ई प्राइवेट स्कूलनि में गर्मी ईंदे ई बिजली गैर क़ानूनी तौर ते उते वॾे पैमाने ते मुहैया कई आहे। ऐं ॿाराड़ी जा केतिरा ई जेके फीडर आहिनि, नवराजा, दादलो, सांगी, हिंगारो, सुल्तानपुर, बागपई, निर्छ ऐं मुलाली, उन्हनि फीडरनि जी बिजली पिणु बंदि आहे। केतिरनि ॾींहंनि खां ॿुधायो वञे पियो उहा बिजली त फैक्ट्री वारनि खे या पेट्रोल पंप या सीएनजी वारनि खे विकिरो कई वञे पई। ऐं पनुआकिल जे मुख़्तलिफ़ पाड़नि, सूफ़ी पाड़े, इनायत ॻोठ, सुमरा कॉलोनी, पीर जिंदो कॉलोनी, मेहरान कॉलोनी, कलवड़ कॉलोनी ऐं ॿियनि पाड़नि में जिते सार्फिन ॾांहुं ॻरा बिल मोकिलिया विया, उते ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि ऐं बिजली बंदि हुई। उन्हनि पारां एहतजाज करण ते सेप्को जे उन माफ़िया बिजली चोरनि सां मिली उन्हनि सार्फिन, मीटर वारे सार्फिन जी बिजली बि काटे छॾी आहे। उन सां गॾोगॾु इन सहाफ़िन जे ऑफिसुनि जी बिजली बि काटे छॾी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।